ओम शांति। अजय मिले तारीख है 4/2/2026। मिठा मिठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार संगम ते तव्हांखे नई और निराली नॉलेज मिलंदी आहे। संगम ते तव्हांखे नई और निराली नॉलेज मिलंदी आहे। तव्हां ॼाणंदा आहियो सभु आत्मायूं एक्टर्स आहियूं, हिकु जो पार्ट न मिले ॿिए सां। प्रश्न: माया ते जीत पाइण लाइ तव्हां रूहानी योद्धनि खे कहिड़ी युक्ति मिले हुई आहे? उत्तर आहे, हे रूहानी क्षत्री, तव्हां सदा श्रीमत ते हलंदा रहो। आत्म अभिमानी ठही बाप खे यादि करो। रोज़ सवेरे सवेरे उथी यादि में रहण जो अभ्यास विझो त माया ते विजय प्राप्त करे वठंदव। उल्टा सुल्टा संकल्पनि सां बची वेंदा। यादि जी मिठी मिठी युक्तियूं माया जी ठाहे छॾंदी आहे। यादि जी मिठी मिठी युक्तियूं माया जी ठाहे ॾींदी। गीता जंहिंजो साथी आहे भॻवानु। ओम शांति। इहे मनुष्यनि जो ठहियल गीत आहिनि। इन जो अर्थ कोई कुझु बि न ॼाणंदा आहिनि। गीत भॼन आदि ॻाईंदा आहिनि, महिमा कंदा आहिनि भॻत माण्हू, परंतु ॼाणंदा कुझु न आहिनि। महिमा ॾाढी कंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे कोई महिमा न करणी आहे। ॿार बाप जी कॾहिं महिमा न कंदा आहिनि। बाप ॼाणंदा आहिनि इहे असांजा ॿार आहिनि। ॿार ॼाणंदा आहिनि इहे असांजो बाबा आहे। हाणे इहा बेहद जी ॻाल्हि आहे। पोइ सभु बेहद जे बाप खे यादि कंदा आहिनि। तेसि ताईं हाणे ताईं बि यादि कंदा रहंदा आहिनि। भॻवान खे चवंदा आहिनि, हे बाबा, इन्हनि जो नाम शिव बाबा आहे। जी असां आत्मा ई आहियूं, वैसे शिव बाबा बि आत्मा ई आहिनि। उहे परमात्मा आहिनि जेके सुप्रीम चइबो आहे न। उन्हनि जे असां ॿार आहियूं। उन्हनि खे सुप्रीम सोल चइबो आहे। उन्हनि जो निवास स्थान किथे आहे? परम धाम में। सभु सोल सुते रहंदियूं आहिनि। एक्टर्स ई सोल्स आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो नाटक में एक्टर्स नंबरवार हूंदा आहिनि। हर हिक जे पार्ट अनुसार एतिरी तनख़्वाह मिलंदी आहे। सभु आत्मायूं जो हुते रहंदियूं आहिनि सभु पार्टधारी आहिनि, परंतु नंबरवार सभिनि खे पार्ट मिलियो आहे न। रूहानी बाप ई सम्झाईंदा आहिनि कि रूहनि में कीअं अविनाशी पार्ट नूंदल आहे। सभु रूहनि जो पार्ट हिकु जहिड़ो न थी सघंदो आहे। सभिनि में ताक़त हिकु जहिड़ी न आहे। तव्हां ॼाणंदा आहियो कि सभिनि खां सुठो पार्ट उन्हनि जो आहे जो पहिरियों शिव जी रुद्रमाला में आहे। नाटक में जो ॾाढा सुठा सुठा एक्टर्स हूंदा आहिनि, उन्हनि जी केतिरी महिमा थींदी आहे न। सिर्फ़ु उन्हनि खे ॾिसण जे लाइ बि माण्हू वेंदा आहिनि। त इहे बेहद जो ड्रामो आहे। हिन बेहद जे ड्रामे में जो ऊच हिकु बाप आहे, ऊच ते ऊच एक्टर, क्रिएटर, डायरेक्टर बि चओ है न। इहे उहे सभु हद जा एक्टर्स, डायरेक्टर आदि आहिनि। उन्हनि जो पंहिंजो नंढो पार्ट उन्हनि खे मिलियो आहे। पार्ट आत्मा वॼाईंदी आहे, परंतु देह अभिमान जी ॻाल्हियुनि चई ॾींदा आहिनि कि मनुष्यनि जो अहिड़ो पार्ट आहे। बाप चवंदा आहिनि पार्ट सॼो आत्मा जो आहे। आत्म अभिमानी ठहिणो पए। बाबा सम्झायो आहे कि सत्युग में आत्म अभिमानी हूंदा आहिनि। बाप खे न ॼाणंदा आहिनि। हिते कलयुग में त आत्म अभिमानी बि न आहिनि, बाबा खे बि न ॼाणंदा आहिनि। हाणे तव्हां आत्म अभिमानी ठहींदा आहियो, बाप खे ॼाणंदा आहियो। ॾिसो बाबा शिव बाबा जो डायरेक्टर आहे, हुनखे पूरी दुनिया ॼाणंदी आहे शिव जे नाम सां। पोइ नामी ग्रामी एक्टर्स राधे कृष्ण, उहे पोइ लक्ष्मी नारायण ठहींदा आहिनि, राम सीता, पूरी दुनिया उन्हनि खे ॼाणंदी आहे। उन्हनि जी यादगार केॾा सुठा सुठा आहिनि त बाबा ॾिस। ऐं दुनिया में जेका नंढा नंढा एक्टर्स आहिनि, उन्हनि जो यादगार थोरी ठहियलु आहे, लेकिन शिव बाबा जे त केॾा सारा मंदर आहिनि, केॾा ऊच ते ऊच मंदर आहिनि, केॾी उन्हनि जी महिमा केॾी ऊची आहे न।
हर देवी देवता उन्हनि जी पूजा थो करे। अहिड़ा चित्र बि आहिनि, मतिलबु शिव खे सभिनि खां ऊचो मञींदा आहिनि, ॼाणंदा न आहिनि लेकिन मञींदा आहिनि, सम्झंदा आहिनि, है न। राधे कृष्ण जा ॾिस केॾा सारा मंदर आहिनि, विदेश में बि उन्हनि खे यादि कंदा आहिनि, लक्ष्मी नारायण। त बाबा चवनि था, बाबा हद जा ऐं बेहद जे एक्टर्स में डिफरेंस था ॿुधाइनि। बाबा चवंदा आहिनि पाठ सॼो आत्मा ॿुधाईंदी आहे, तव्हां ब्रह्मण खे निराली नॉलेज मिलंदी आहे, तव्हां आत्मा खे ॼाणे विया आहियो कि सभु आत्मायूं एक्टर्स आहियूं, सभिनि जो पार्ट मिलियलु आहे न सभिनि खे, जो हिकु न मिले ॿिए सां, उहो पार्ट सॼो आत्मा में आहे। ईअं त जो नाटक ठाहींदा आहिनि उहो बि पार्ट आत्मा ई धारण कंदी आहे। अच्छा, पार्ट बि आत्मा ई वठंदी आहे न, आत्मा सुठो पार्ट बि आत्मा ई वठंदी आहे। आत्मा ई चवंदी आहे मां गवर्नर आहियां, फलानो आहियां, परंतु आत्म अभिमानी न ठहींदा आहिनि, सत्युग में सम्झंदा न आहिनि कि मां आत्मा आहियां। हिकु शरीर छॾे ॿियो वठिणो आहे न, है न। सत्युग में सम्झंदा न आहिनि कि मां आत्मा आहियां, हिकु शरीर छॾे ॿियो वठंदा आहिनि। परमात्मा खे हुते कोई न ॼाणंदा आहिनि, सत्युग में परमात्मा खे हुते कोई न ॼाणंदा आहिनि। हिन समय तव्हां सभु कुझु ॼाणंदा आहियो, शूद्र ऐं देवताउनि सां तव्हां ब्रह्मण उत्तम आहियो। एतिरा ढेर ब्रह्मण किथां खां ईंदा, शूद्र ऐं देवताउनि सां तव्हां ब्रह्मण उत्तम आहियो, शूद्र ऐं देवताउनि सां तव्हां ब्रह्मण उत्तम आहियो। एतिरा ढेर ब्रह्मण किथां खां ईंदा, जो ठहींदा। ॾिसो बाबा असां ब्रह्मणनि खे देवताउनि खां बि उत्तम था ठाहिनि, चवनि एतिरा ढेर ब्रह्मण किथां खां ईंदा जो ठहींदा, लाखों ईंदा आहिनि प्रदर्शनी में, छो शूद्र ऐं देवताउनि खां बि ऊच असां छो आहियूं, छो जी हाणे असांजो हाणे डायरेक्ट माता पिता शिव बाबा आहे, ब्रह्मा मां आहे, हा न। ऐं असांजो खाइणु पीअणु हलणु चलणु बाप जी श्रीमत अनुसार, सत्युग में बि हूंदो, लेकिन सत्युग में त देवी देवताउनि जा ॿार थी वेंदासीं न, हुते त भले ई हुते खाइणु पीअणु रहणु शुद्ध हूंदो, लेकिन फ़र्क़ु त पइजी वेंदो न। एतिरा ढेर ब्रह्मण किथां खां आया जो ठहींदा, लाखों ईंदा आहिनि प्रदर्शनी में, जीअं सुठी तरह सम्झो ज्ञान ॿुधो, उहा प्रजा ठही वई आहे। हिकु हिकु राजा जी प्रजा ॾाढी ठहींदी आहे, तव्हां प्रजा ॾाढी ठाहियो था, प्रदर्शनी प्रोजेक्टर सां कोई सम्झी करे सुठा बि ठही वेंदा, सिखंदा, योग लॻाईंदा, हाणे उहे निकिरंदा वेंदा, प्रजा बि निकिरंदी, पोइ साहूकार राजा रानी ग़रीब आदि सभु निकिरंदा, प्रिंस प्रिंसेस ॾाढा हूंदा आहिनि न। सत्युग में सत्युग खां त्रेता ताईं प्रिंस प्रिंसेस ठहींदा, सिर्फ़ु 108 न चईंदासीं, लेकिन हाणे सभु ठहनि था। तव्हां सर्विस कंदा आहियो, इहे बि नथिंग न्यू, तव्हां कोई फंक्शन कयो, इहे बि कोई नई ॻाल्हि न आहे, अनेक बार कयो आहे, पोइ संगम ते इहो ई धंधो कंदा, छा कंदा, बाबा ईंदा पतितनि खे पावन ठाहिणु, इन खे चइबो आहे वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी नंबरवार, त हर ॻाल्हि में थींदी ई आहे न। तव्हां में बि जो सुठो भाषण कंदा आहिनि न, त सभु चईंदा कि इन्हनि सुठो भाषण कयो, ॿियनि खे ॿुधाईंदा त बि चईंदा कि पहिरियों वारो सुठो सम्झाईंदो हुयो, टे पे हुननि खां तिखा हूंदा त चईंदा इहे हुननि खां तिखा विया आहिनि। हर ॻाल्हि में पुरुषार्थ करिणो हूंदो आहे कि असां हुननि खां मथे वञूं। होशियार जो हूंदा आहिनि उहे झटि हथु उठाईंदा, होशियार जो हूंदा आहिनि उहे झटि हथु उठाईंदा भाषण करण लाइ। तव्हां सभु पुरुषार्थ ई आहियो, अॻियां हली मेल ट्रेन ठही वेंदी, जीअं ममा स्पेशल मेल ट्रेन हुई न। बाबा जो त पतो न पवंदो, छो जी हिते त ब्रह्मा बाबा ऐं शिव बाबा त भई इकट्ठा आहिनि, तव्हां सम्झी न सघंदा केरु चईंदो आहे, तव्हां सदैव सम्झो शिव बाबा सम्झाईंदा आहिनि।
बाप ऐं दादा ॿई ॼाणंदा आहिनि, परंतु उहे अंतर्यामी आहिनि। ॿाहिरां खां चईंदा आहिनि इहे त ॾाढो होशियारु आहिनि। बाप बि महिमा ॿुधी ख़ुशि थींदा आहिनि। लौकिक बाप जो बि कोई बात सुठी रीति पढ़ी करे ऊच पद पाईंदा आहिनि। बाबा चवनि था ख़ुशि थी विया। हिते ब्रह्मा बाबा ऐं शिव बाबा त ॿ आहिनि। बाप ॿाहिरां खां चईंदा इहे त ॾाढा होशियार आहिनि। बाप बि महिमा ॿुधी ख़ुशि थींदा आहिनि। लौकिक बाप जो बि कोई ॿार सुठी रीति पढ़ी करे उच पद पाईंदो आहे त बाप सम्झंदा आहिनि इहो ॿार त सुठो नाम कढाईंदो। त ईअं शिव बाबा खे बि ब्रह्मा बाबा खे बि ख़ुशी थींदी आहे। इहे सम्झंदा आहिनि की असांजो फलानो ॿार हिन रूहानी सर्विस में होशियारु आहे। मूंखे त भाषण आहे न, कंहिंखे भाषण बाप जो संदेश ॾियणु सम्झाइणो आहे। बाबा सां मिलणु, बाबा मिसाल बि ॿुधायो हुई की कंहिंजा 5 ॿार हुया त कोई पुछियईं तव्हांखे केतिरा ॿार आहिनि त चईं की 2। केसि ताईं चईं तव्हांखे त 5 ॿार आहिनि। चईं सपूत 2 आहिनि। हिते बि ईअं ई आहे न, ॿार त ॾाढा आहिनि। बाप चईंदा की डॉक्टर निर्मला बच्ची ॾाढी सुठी आहे। ॾाढो प्रेम सां लौकिक बाप खे सम्झाए सेंटर खुलवाई। इहा भारत जी सर्विस आहे न। तव्हां भारत खे स्वर्ग ठाहींदा आहियो। इहा भारत खे नर्क रावण ठाहींदो आहे। हिकु सीता कैद में न हुई। तव्हां सभु सीतायूं रावण जी कैद में आहियो। बाक़ी शास्त्रनि में सभु दंत कथायूं आहिनि। इहे भक्ति मार्ग बि ड्रामा में आहे। तव्हां ॼाणंदा आहियो सत्य खां वठी करे जो पास थियो उहो रिपीट थियणो ई आहे। आपे ही पूज्य आपे ही पुजारी ठहींदा आहिनि। बाप चवंदा आहिनि मूंखे अची करे पुजारी सां पूज्य ठाहिणो। पहिरियों गोल्डन एज पोइ आयरन एज ठहिणो। सतयुग में सूर्यवंशी लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो। राम राज्य त चंद्रवंशी हुयो। हिन समय तव्हां सभु रूहानी क्षत्रिय आहियो। लड़ाई जे मैदान ते अचण वारनि खे क्षत्रिय चइबो आहे न। तव्हां आहियो रूहानी क्षत्रिय। बाक़ी उहे आहिनि जिस्मानी क्षत्रिय। उन्हनि खे चइबो आहे बाहुबल सां लड़नि झगड़नि। शुरू में मल्ल युद्ध थींदी हुई। बाहू आदि सां आपस में लड़ंदा हुया, पोइ विजय खे पाईंदा हुया। हाणे त ॾिसो बॉम्ब्स आदि ठहिया आहिनि। तव्हां बि क्षत्रिय आहियो न। उहा बि क्षत्रिय आहिनि। तव्हां माया ते जीत पाईंदा आहियो। असां माया ते जीत पाईंदा आहियूं श्रीमत ते हली करे। तव्हां आहियो रूहानी क्षत्रिय। रूह ही सभु कुझु करे थी न हिन शरीर जी कर्मेंद्रियनि द्वारा। रूह खे बाप अची करे सिखलाईंदो आहे ॿार मूंखे यादि करण सां माया खाईंदी न। तव्हांजा विक्रम विनाश थी वेंदा। तव्हांखे उल्टो सुल्टा संकल्प बि न ईंदा। बाबा खे यादि करण सां ख़ुशी बि रहंदी। इन करे बाप सम्झाईंदा आहिनि कि सवेरे उथी करे अभ्यास करो। बाबा त केतिरा मिठा आहियो। आत्मा चईंदी आहे बाप पहचान ॾिनी आहे, मां तव्हांजो बाप आहियां। तव्हांखे सृष्टि जे आदि मध्य अंत जो नॉलेज ॿुधाइणु आयो आहियां। हीअ मनुष्य सृष्टि जो उल्टो झाड़ आहे। हीअ वैराइटी धर्मनि जी मनुष्य सृष्टि आहे न, इनखे चइबो आहे विराट लीला। बाबा सम्झाईंदा आहिनि कि हिन मनुष्य झाड़ जो बीज रूप मां आहियां। मूंखे यादि कंदा आहिनि। कोई कंहिं झाड़ जो पोइ नंबरवार निकिरंदा रहंदा आहिनि। हीअ ड्रामो ठहियलु आहे। कहावत आहे न कि फलाने धर्म स्थापक पैगंबर मोकिले। बाबा मनुष्य सृष्टि झाड़ जो बीज आहिनि। मूंखे यादि कंदा आहिनि। त अलॻि अलॻि धर्म वारा अलॻि अलॻि रीति यादि कंदा आहिनि न। चईंदा बि आहिनि फलाने धर्म
लेकिन चईंदा निराकार ही आहिनि, है न। निराकार खे यादि कंदा आहिनि, नाम अलॻि अलॻि रखी छॾियो अथनि। चईंदा बि आहिनि कि फलाणे धर्म स्थापक पैगंबर खे मोकिलियईं, फलाणे धर्म स्थापक पैगंबर, परंतु हुतां खां भेजदा न आहिनि। इहे ड्रामा हुन सां सभु आत्मा ईंदी रहंदियूं आहिनि, रिपीट थींदो रहंदो आहे। इहे हिकु ई आहे जो धर्म और राजधानी स्थापना कंदा आहिनि। इहा दुनिया में कोई न ॼाणंदा आहिनि। हाणे संगम आहे, विनाशी ज्वाला प्रज्वलित थियणी आहे। इहा शिव बाबा जो ज्ञान यज्ञ आहे। उन्हनि रुद्र ज्ञान नाम रखी छॾियो अथनि। प्रजापिता ब्रह्मा द्वारा तव्हां ब्राह्मण पैदा थिया, तव्हां ऊच ठहियल न, पुठियां ॿिया बिरादरी निकिरंदी। वास्तव में त सभु ब्रह्मा जा ॿार आहिनि। ब्रह्मा खे चईंदा आहिनि ग्रेट ग्रेट ग्रैंड फादर। सीजरो आहे न, पहिरियों ब्रह्मा ऊच, पोइ सीजरो निकिरंदो आहे, है न। पहिरियों ब्रह्मा ऊचे ते ऊचो आहे, पोइ हुन मां सीजरो निकिरंदो आहे। चईंदा आहिनि न भॻवानु सृष्टि कीअं रचई, रचना त आहे न, जॾहिं उहे पतित थींदा आहिनि तॾहिं उनखे सॾु कंदा आहिनि। उहो ई अची करे दुखी सृष्टि खे सुखी ठाहींदा आहिनि। हिन करे उनखे सॾु कंदा आहिनि बाबा दुख हरता सुख हरता। नाम रखियो आहे हरिद्वार। हरिद्वार अर्थात हरि जो द्वार। हुते गंगा बहंदी आहे। सम्झंदा आहिनि असां गंगा में सनानु करण सां हरि जे द्वार हली वेंदासीं, परंतु हरि जो द्वार केरु आहे? उहो पोइ कृष्ण खे चई छॾींदा आहिनि। हरि जो द्वार आहे शिव बाबा। शिव बाबा खे यादि करो त ज्ञान जी गंगा में, शिव बाबा खे यादि करो, शिव बाबा अची करे असांखे ज्ञान जी गंगा में सनानु कराईंदा आहिनि आत्मा खे। दुख हरता सुख हरता। पहिरियों तव्हांखे वञिणो आहे पंहिंजे घर। तव्हां ॿारनि खे पंहिंजे बाप जो ऐं घर जो हाणे मालूम पियो आहे। बाप जी गद्दी थोरी ऊची आहे, फूल आहे मथे, पोइ युगल दाणो हुन खां हेठि आहे, पोइ वैजंती माला, सो विष्णु जी माला, विष्णु जे गले जो हार, पोइ विष्णुपुरी में राज्य कंदा। ब्राह्मणनि जी माला न आहे, छो जी घड़ी घड़ी टुटी पवंदी न। बाप सम्झाईंदा आहिनि कि नंबरवार त आहे। अॼु ठीकु आहे, कल्ह तूफ़ान आयो, ग्रहचारी अचण सां ठंडा थी वेंदा आहिनि, ठंडा थी वेंदा। बाप चईंदा आहिनि कि मुंहिंजो ठाहींदा आहिनि। आश्चर्यवत सुनंती कथंती, ध्यान में वञंती, माला में पिरोवंती, पोइ हिकदमि भागंती, चंडाल थी वेंदा आहिनि। पोइ माला कीअं ठहे? त बाबा सम्झाईंदा आहिनि कि ब्राह्मणनि जी माला न ठहींदी आहे। भगत माला में मुख्य फीमेल्स में मीरा ऐं मेल्स में नारद। संगम ते बाप अची करे सभिनि खे मुक्ति जी मुक्ति ॾींदा आहिनि। ॿार सम्झंदा आहिनि कि असां ही स्वर्ग जा मालिक हुयासीं, हाणे नर्क में आहियूं। बाबा चईंदा आहिनि कि नर्क खे लत मार, नर्क खे लत मारो, स्वर्ग जी बादशाही वठो। त तव्हांजी रावण छीनी वरिती आहे। इहे त बाबा ई अची करे ॿुधाईंदा आहिनि न। उहे हिन सभु शास्त्र तीर्थन आदि खे ॼाणंदा आहिनि। बाबा बीज आहिनि न, ज्ञान जो सागर, शांति जो सागर आहे। इहा आत्मा चईंदी आहे। बाप सम्झाईंदा आहिनि कि लक्ष्मी नारायण सतयुग जा मालिक हुया। उन्हनि जे अॻियां छा हुयो? ज़रूरु कलयुग जो अंत हूंदो त संगम थियो हूंदो, पोइ स्वर्ग में ठहींदा। बाबा खे स्वर्ग जो रचयिता चईंदा आहियूं, स्वर्ग स्थापना करण वारो। इहे लक्ष्मी नारायण स्वर्ग जा मालिक हुया। इन्हनि खे वरसो किथां मिलियो? स्वर्ग जे रचता बाबा आहिनि। बाबा जो ई इहो वरसो आहे न। तव्हां कोई खां बि पुछी सघंदा आहियो लक्ष्मी नारायण खे सतयुग जी राजधानी हुई कीअं वरिती? कोई बि न ॿुधाए सघंदा। इहे दादा बि चईंदा आहिनि कि मां न ॼाणंदो हुयुमि, पूजा आदि कंदो हुयुमि, परंतु ॼाणंदो न हुयुमि। हाणे
बाप सम्झाए वही संगम ते राजयोग सिखंदा आहिनि। गीता में ही राजयोग जो वर्णन आना सिवाय गीता जे ॿियो कोई शास्त्र में राजयोग जी ॻाल्हि ई न आहे। बाप चईंदा आहिनि मां तव्हांखे राजाउनि जो राजा ठाहींदुमि। भॻवान ई अची करे नर सां नारायण ठहिण जी नॉलेज ॾिनी अथई। भारत जो मुख्य शास्त्र आहे गीता। गीता कॾहिं रची वई आहे न ॼाणंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि कल्प कल्प संगम ते ईंदो आहे। जंहिंखे राज्य ॾींदो आहे उहो राज्य गवाए करे पोइ तमो प्रधान दुखी थी वेंदा आहिनि। रावण जो राज्य सॼे भारत जी ई कहानी। ये रावण जो राज्य आहे न सॼे भारत जी ई कहानी आहे। भारत ऑलराउंडर हुयो, ॿिया सभु पोइ ईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि की तव्हांखे 84 जन्मनि जो राज ॿुधाईंदो आहियां। 5000 वर्ष पहिरियों तव्हां देवी देवता हुयो। तव्हां पंहिंजे जन्मनि खे न ॼाणंदा आहियो। हे भारतवासियों, बाप ईंदा ई आहिनि अंत में। आदि में अचनि त आदि अंत जो नॉलेज कीअं ॿुधाइनि। जे करे बाबा अंत में अची करे सभु ॿुधाईंदा आहिनि। सृष्टि जी वृद्धि ई न त पोइ कीअं सम्झाईंदा। हुते त नॉलेज जी दरकार न आहे। बाबा हाणे संगम ते ई अची करे नॉलेज ॾींदा आहिनि। नॉलेजफुल आहे न, ज़रूरु नॉलेज ॿुधाइण अंत में अचिणो पए। आदि में तव्हांखे छा ॿुधाईंदा, इहे सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। भॻवान वाचे की मां तव्हांखे राजयोग सेखारींदो आहियां। ये यूनिवर्सिटी आहे, पांडव गवर्नमेंट आहे न। हाणे संगम आहे, यादव कौरव पांडव उन्हनि बि सेनायूं ठातियूं अथनि। बाबा चईंदा आहिनि यादव कौरव आहिनि विनाशकाले विपरीत बुद्धि, हिक ॿिए खे गाली ॾींदा रहंदा आहिनि। बाप सां प्रीत न आहे। बाप खे चई रहींदा आहिनि कुते ॿिली में सभिनि में परमात्मा आहे। बाक़ी पांडवनि जी प्रीत बुद्धि हुई। पांडवनि जो साथी स्वयं परमात्मा हुयो। पांडवनि जो साथी स्वयं बाबा हुयो। पांडव माना रूहानी पंडा। पांडव माना छा, रूहानी पंडा। पांडव मतिलब जो बाबा जी श्रीमत ते हली करे सभिनि खे बि उहो श्रीमत ते ॿुधाए, उहो ॿुधाए करे उन्हनि खे परम धाम जो सत्युग जो रास्तो ॿुधाए। उहे जिस्मानी पंडा आहिनि त रूहानी पंडा आहे। अच्छा मीठे मीठे सिकल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, आत्म अभिमानी ठही हिन बेहद नाटक में हीरो पार्ट वॼाइणो आहे। हर हिकु एक्टर जो पंहिंजो पंहिंजो पार्ट आहे, इन करे कंहिंजे पार्ट सां रीस न करणी आहे। ॿियो आहे सवेरे सवेरे उथी करे पंहिंजे पाण सां ॻाल्हियूं करणियूं आहिनि। आप अभ्यास करिणो आहे मां हिन शरीर जी कर्मेंद्रियनि सां अलॻि आत्मा आहियां। बाबा तव्हां केतिरा मिठा आहियो। तव्हां असांखे सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान ॾींदा आहियो। वरदाना बाप जे संस्कारनि खे पंहिंजो निजी संस्कार ठाहिण वारा व्यर्थ व पुराणे संस्कारनि सां मुक्त ठहो। कोई बि व्यर्थ संकल्प व पुराणे संस्कार देह अभिमान जे संबंध सां आहे। आत्मिक स्वरूप जे संस्कार बाप समान हूंदा आहिनि। कोई भी व्यर्थ संकल्प पुराना संस्कार देह अभिमान जे संबंध सां आहे। आत्मिक स्वरूप जा संस्कार बाप समान हूंदा आहिनि। जीअं बाप सदा विश्व कल्याणकारी परोपकारी आहिनि, रहमदिल वरदाता आहिनि, इहे स्वयं जे संस्कार नेचुरल ठही वञनि। संस्कार ठहिण अर्थात संकल्प बोल कर्म स्वतः उन्हनि जे प्रमाण ठहिण हलणु। संस्कार ठहिण मतिलबु जंहिंजो संस्कार हूंदो उन्हनि जो ऑटोमेटिकली ओड़ा संकल्प बोल कर्म थींदा वेंदा।
जीवन में संस्कार हिकु चाबी आहे जंहिंसां सुता हलंदा रहंदा आहिनि, पोइ महिनत करण जी ज़रूरत न रहंदी आहे। स्लोगन आहे, आत्मिक स्थिति में स्थित रही पंहिंजे रथ द्वारा कार्य कराइण वारो ई सचो पुरुषार्थ आहे। अव्यक्त इशारो, जीअं बाबा तव्हां सभिनि खे कहिड़े कहिड़े कोने कोने सां ढूंढे करे आया आहिनि। अनेक वृक्षनि जी टालियूं हाणे हिकु ई चंदन जो वृक्ष ठही वई आहे। माण्हू चवंदा आहिनि 2-4 मातायूं बि साथ इकट्ठी न रही सघंदियूं आहिनि। तव्हां मातायूं सॼे विश्व में एकता स्थापना करण जे निमित्त आहियो। ये तव्हांजी आपसी एकता बाप खे प्रत्यक्ष कंदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।